मलेशिया में हर साल जो हिन साल बि 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो अक़ीदत एहतराम जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाकिस्तान सुन्नी तहरीक अंजुमन ग़ुलामान मुस्तफ़ा पिछा पारां दरगाह चाड़ीअ खां शानदार रैली कढी वई, जेका स्टेशन रोड समेत शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि रस्तनि खां थींदे दरगाह भिठाई गेट नंबर 2 ते इख़्तिताम पज़ीर थी। इन हवाले सां अॻवाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रहीम माशाल्लाह तमाम मीडिया वारनि जी महिरबानियूं जो तव्हां पंहिंजा फ़र्ज़ जेके आहिनि सरअंजाम ॾियो था। मदीना सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां ही दुनिया जेका आहे रोशन थी वई ऐं इन सिलसिले में अॼु 12 रबीउल अव्वल जो जेको ॾींहुं आहे असां मुस्लमान ईद तौर ते मल्हायूं था। ऐं तव्हां ॾिसो था पिया त अल्हम्दुलिल्लाह हर बच्चे ॿार खे, हर पोड़े खे, जवान खे इहा ख़ुशी आहे त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी वई। जॾहिं महबूबनि जी आमद थी आहे त पूरो जहान ऊंदहि में जेको ॿुॾल हुयो रोशनी में तब्दील थी वियो, हर जगह रोशनी थी वई ऐं अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां सभु सादा मुल्क थी विया। ऐं इन ॾींहं खे 12 रबीउल अव्वल खे असां पहिरीं रबीउल अव्वल खां वठी करे पूरो रबीउल अव्वल बल्कि ख़ासि तौर ते 12 रबीउल अव्वल वारे ॾींहं खे असां ईद जे तौर ते मल्हाईंदा आहियूं, छो त 12 रबीउल अव्वल जे सदके ही काइनात तख़लीक़ थी। 12 रबीउल अव्वल आमद महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में ही काइनात वजूद में आई। जॾहिं असांखे 12 रबीउल अव्वल जे सदके में ॿियूं ईदूं मिलियूं आहिनि त हीअ ईद असांजे लाइ अहम ई अहम आहे। इन सिलसिले में असां आलम इस्लाम खे मुबारकबाद पेश कंदासूं, तव्हां मीडिया वारनि खे मुबारकबाद पेश कंदासूं त इन ॾींहं जे अंदरि असां पंहिंजे दिलि मां बुग़्ज़, साड़, हसद, कीना कढी करे हमेशा पाक ऐं साफ़ रहण जी कोशिशि कंदासूं। इंशाअल्लाह तबारक व तआला इहो अज़म था कयूं त नफ़रतुनि खे मिटाए मोहबतुनि जो जहान क़ाइमु कंदासूं इंशाअल्लाह तबारक व तआला। शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल असीं अॼु सरकार जी आमद वारो ॾिहाड़ो असांजी रग रग नस नस असांजी ख़ुशि आहे। असांजे सीने में एॾो सुरूर आहे जो इन सुरूर जे सदके में असां सभु ख़ुशि आहियूं महबूब जी आमद जे सदके में। छो त हीअ महबूब जी आमद वारी जेका घड़ी आहे, आमद वारी घड़ी आहे, आमद जो ॾींहुं आहे, सरकार जे आमद जे सदके में असां सभु अॼु ख़ुशि आहियूं। जे असांजो महबूब न अचे हा, न ख़ुदा हुजे हा, न ख़ुदा जी खुदाई हुजे हा, असीं सभु हिन दुनिया जे तख़्ते ते आलम कुफ़र खे इहो असीं पैगाम जारी था कयूं त महबूब जी ख़ुशी तव्हांजे लाइ बि आहे। अगरि मुंहिंजो महबूब न अचे हा त तव्हां कुफ़ार बि न हुजो हा। काफ़िरनि जे लाइ बि मुंहिंजो महबूब रहमत आहे त असां मुस्लमाननि जे लाइ बि रहमत आहे। असांजे तव्हांजे महबूब जे सदके में हे पूरी जहान जुड़ी आहे, हे पूरो जहान जुड़ियो आहे। आलम इस्लाम, आलम कुफ़र जे मुंहिंजे महबूब साईं महिरबानी फ़रमाई आहे त काफ़िरनि जे मथां बि महिरबानी फ़रमाई आहे, पर हता के शैतान जे मथां बि महिरबानी थी आहे। हा, हिन महबूब जी आमद जी ख़ुशीअ में शैतान जे मथां जेका तकलीफ़ हुई उहा हटाई वई सरकार जे आमद जे सदके में। इंशाअल्लाह महबूब जी आमद, महबूब जो जश्न अॼु बि मल्हायूं था, अॻिते बि मल्हाईंदासीं। ऐं जान जान जेसीं ताईं आहे, रग रग जेसीं ताईं आहे, साह में असांखे सिसी में साह आहे, मरण दम तक सरकार जो मिलाद मल्हाईंदा रहंदासीं। अॼु जो ॾियारो 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो ॾियारो आहे। हे ॾियारो अल्हम्दुलिल्लाह वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे। हर साल जीअं हिन साल बि अंजुमन ग़ुलामान मुस्तफ़ा जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि, उन्हनि में जमायत इस्लाहुल मुस्लिमीन, रूहानी तलबा जमात, जमियत उलमा ताहिरिया जा दोस्त हूंदा आहिनि। ऐं हीअ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको मीलाद आहे, अमन वारो मीलाद, मोहब्बत वारो मीलाद आहे। जमात अहले सुन्नत हमेशह अमन जो पैगाम ॾिनो आहे, हर नंढे वॾे खे मोहब्बत ॾिनी आहे। भेटाईअ बि असांजो अमन जो पैगाम, मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन, तन जो सरा फनाणो तोड़ियो या घायो। हे उहो मोहब्बत वारो पैगाम जेको दर दर हज़रत भेटाई घोट ॾिनो हुयो। काछे खां कश्मोर ताईं, किंजर खां मकली ताईं जेको बि साईं पैगाम ॾिनो मोहब्बत जो, अॼु उहे ई भेटाई जा पांधियाड़ा खणी निकिता आहिनि। इंशाअल्लाह ताला इहो पैगाम दर दर ते पहुचाईंदासीं, बिना तफ़रीक़ बाज़े जे, बिना फ़िरक़े वारीअ जे बाज़े जे। इंसान ज़ात सां मोहब्बत, औलिया अल्लाह सां मोहब्बत, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क मोहब्बत इंसान जे दिलि में हूंदो त इंशाअल्लाह ॿई जहान मोचारा थी वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।